अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो ख़ादिम नईमुल्ला महर साॻी पघार ते। अच्छा, इंग्लिश जो टॉपिक आहे आर्टिकल। हाणे इहो पेपरनि में अक्सर पुछा कयो वेंदो आहे ऐं इन मुंहिंजो क्वेश्चन ईंदा आहिनि, सो इन्हनि खे डिस्कस कयूं था पिया। आर्टिकल जेके टे हूंदा आहिनि, ए, एन ऐं द, जेकॾहिं इन जी टाइप्स जी ॻाल्हि कयूं या इन जा क़िस्मनि जी ॻाल्हि कयूं त आर्टिकल जूं ॿ टाइप्स हूंदियूं आहिनि। हिकिड़े खे चइबो आहे इंडेफिनेट आर्टिकल, ठीकु आहे, ॿिए खे चइबो आहे डेफिनेट आर्टिकल। हाणे इंडेफिनेट आर्टिकल में आहिनि त हे टई, इन्हनि मुंहिंजो कहिड़ा डेफिनेट में ईंदा, कहिड़े इंडेफिनेट में, त ए ऐं एन इहे ॿई छा आहिनि, इंडेफिनेट आर्टिकल, ऐं द जेको आहे सो उहो छा आहे, डेफिनेट आर्टिकल आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा ध्यान में रखो, ठीकु आहे। यानी कि टे हुया, उनखे असां कैटेगराइज़ कयोसीं त हे असांजो छा आहे, डेफिनेट, ऐं हे ॿ छा आहिनि, इंडेफिनेट आर्टिकल। अच्छा, हाणे मिंट में ए ऐं एन जो इस्तेमालु सम्झी वठूं था पिया, सभिनी खे तक़रीबन ईंदो आहे। कुझु केसिस में कन्फ्यूजन हूंदी आहे त किथे ए लॻंदो, किथे एन लॻंदो। कुझु जेके आहिनि टिपिकल केसिस हूंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हाणे 5, 6, 8 जे ॿार जी हूंदी टेस्ट, उन में त सिंपल ॾींदा, पर जेकॾहिं तव्हां जॉब जे लाइ वञो था 5, 7 स्केल में त सिंपल ॾींदा। जेकॾहिं 12, 14 स्केल ताईं वञो था थोरी शयूं डिफिकल्ट ॾींदा। अच्छा, जेतिरी जेको आहे ग्रेड वधंदो वेंदो आहे, ओतिरी उनजो यूज़ेज बि ॾुखियो थींदो वेंदो आहे। ऐं नॉर्मली 5 स्केल खां 12 स्केल ताईं ए एन इस्तेमालु कंदा जो इन जो यूज़ेज पुछंदा आहिनि। उनखां अॻिते जेकॾहिं तव्हां वेंदो 14, 16, 17 जे लाइ, त उनमें द ते हलिया वेंदा आहिनि। द जो यूज़ेज घणो पुछा कयो वेंदो आहे, छो जो हिननि जो सिंपल आहे। पर हिन खे मिंट में ॾिसी वठूं था पिया त जंहिंजो पढ़ियल आहे त उनजी रिपीटेशन थी वेंदी, ऐं जंहिंजो न आहे पढ़ियल या थोरी कन्फ्यूजन आहे त उनजी कन्फ्यूजन क्लियर थी वेंदी। हाणे अचूं था पिया, ए ऐं एन हिक जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, सिंगुलर नाउन या प्रोनाउन या सिंगुलर थिंग खे डिनोट करण जे लाइ यूज़ थींदो आहे, ठीकु आहे। हाणे किथे ए इस्तेमालु थींदो, किथे एन इस्तेमालु थींदो। नंढे लाइ ॿारनि खे सेखारियो वेंदो आहे त जेके कॉन्सोनेंट्स हूंदा आहिनि उन्हनि सां गॾु ए इस्तेमालु थींदो आहे, जेके वावल्स हूंदा आहिनि उन्हनि सां एन इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं कॉन्सोनेंट ऐं वावल जी ख़बर न आहे त ए खां वेंदे ए, बी, सी ईअं तव्हां लिखंदा वेंदो ज़ेड ताईं। इहे टोटल 26 अखर आहिनि, ठीकु आहे। 26 मंझो 21 जेके आहिनि उहे तव्हांजा कॉन्सोनेंट आहिनि, ऐं जेके 5 आहिनि उहे तव्हांजा छा आहिनि, वावल्स आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि, ए, ई, आई, ओ, यू। हाणे ॿारनि जी सम्झ न हूंदी आहे एतिरी, इन करे उनखे चयो वेंदो आहे त भाउ जेको वावल सां शुरू थिए उन सां तव्हां छा हणी छॾियो, एन हणी छॾियो। जीअं मिसाल एलिफेंट, ठीकु आहे। तव्हांखे हाली कॉन्सेप्ट क्लियर कयां थो पियो। हाणे ई सां शुरू थियो, ई छो करे वावल आहे, इन करे हिन सां एन हयोसीं, ठीकु आहे। बॉल, हाणे इहो बी सां शुरू थियो, बी छा आहे, कॉन्सोनेंट आहे, इन करे असां हिन सां अ बॉल हणंदासीं, मिसाल था वठूं, ठीकु आहे। इहो सिंपल शयूं, पर इहो ॿारनि खे सिर्फ़ु मुंड में कंफ्यूज़ जीअं न थियनि, इन करे इहो सम्झायो वेंदो आहे। हालांकि इहो छा आहे, रूल ग़लति आहे। हाणे रूल छा आहे, मां तव्हांखे सवली सिंधी में हिकिड़ो कुलियो या फार्मूलो सम्झायां थो आसान लफ़्ज़नि में, त उहो तव्हां यूज़ कंदो, तव्हांखे कोई कंफ्यूजन न थींदी। कुलियो छा आहे, मिसाल था वठूं, तव्हांजे अची वियो एलिफेंट, यूनिवर्सिटी, ठीकु आहे, बॉल, स्टार, इवनिंग। हाणे हिते तव्हांखे चयल आहे त ए ऐं एन जो इस्तेमालु कयो, त कंहिंसां ए लॻाईंदो, कंहिंसां एन लॻाईंदो। हाणे इन जो सिंपल तरीक़ो इहो आहे त इनखे सिंधी में लिखो। मिसाल मां एलिफेंट खे, अच्छा, सिंधी में जॾहिं लिखंदो त अलिफ सां शुरू थिए या अलमदो आ, इन्हनि 2 अखरनि सां शुरू थिए त अखियूं ॿूटे एन लॻाए छॾींदा कयो, ठीकु आहे। अलिफ सां या अलमदो आ सां सिंधी में लिखी ॾिसो, या पंहिंजे ज़हन में ई तव्हां ॾिसंदो। मिसाल था वठूं, तव्हांखां को पुछे और, हाणे बज़ाहिर त इहो एच सां शुरू थिए थो, कॉन्सोनेंट आहे, पर असांखे इन में न, असांखे सिंधी में ॾिसणो आहे। आर कीअं लिखंदाऊं या आवर पाण कीअं लिखंदाऊं, हीअं लिखंदाऊं। अलमदो आ सां स्टार्ट थियो त असां छा हणंदासीं, एन आर हणंदासीं, ठीकु आहे। हाणे अचो त इनखे चेक करे ॾिसूं था, एलिफेंट कीअं लिखिबो, एलिफेंट, ठीकु आहे। अलिफ सां शुरू थियो त असां तव्हांखे चयूं त अलिफ सां शुरू थिए त छा हणंदो, एन हणंदो, एन एलिफेंट थी वेंदो। यूनिवर्सिटी, हाणे बज़ाहिर यू सां शुरू थिए थो, वाविल आहे, ठीकु आहे, पर असां हिनखे सिंधी में लिखंदासीं त हीअं शुरू थींदो। असां ॾिठो त अलिफ सां शुरू नथो थिए, बल्कि ये सां शुरू थिए थो। हेॾे हालांकि वाविल अथसि, पर उनजे बावजूदि असां हिन सां एन न हणंदासीं, ए हणंदासीं, छो जो ये सां शुरू थियो आहे। अलिफ ऐं अलमदो आ ज़हन में रखी छॾियो, बसि सिंपल फार्मूलो आहे। अलिफ सां शुरू थिए, अलमदो आ सां शुरू थिए, एन हणंदो, न त बाक़ी सभिनी सां ए हणंदो। सो असां हिते ए यूनिवर्सिटी हणंदासीं। बॉल सिंधी में लिखंदासीं, हीअं लिखिबो, ठीकु आहे। सो असां हिते छा हणंदासीं, ए। हाणे स्टार, हिते स्टूडेंट कंफ्यूज़ थींदा आहिनि, उनखे सम्झ में न ईंदो आहे छा थींदो। ॾिसो, जेको तव्हांखे चवंदा आहिनि त वाविल जो उचार हुजे, अल्फ जो उचार अचे। हाणे हिते बज़ाहिर त स्टार जो उचार आहे, अलिफ जो उचार आहे, पर उनजे बावजूदि हिन सां ए लॻंदो आहे, ठीकु आहे। एन इवनिंग विद अ स्टार, अ स्टार, छाजे करे, हाणे तव्हां चवंदो त हिते जेको आहे सो अलिफ सां स्टार्ट थिए थो पियो, हालांकि इहो अलिफ सां स्टार्ट नथो थिए, इहो पाण सिंधी पंहिंजे तरफ़ों अलिफ हणंदा आहियूं, ठीकु आहे। इहो लफ़्ज़ आहे स्टार, सीन सां शुरू थिए थो। जेकॾहिं तव्हां हिनखे लिखणु चाहियो त हीअं असां सिंधी में बि ॾिसो छा लिखंदा आहियूं पाण, सितारो,
ठीकु आहे। सो हे सीन सां शुरू थींदो आहे, स्टार आहे, स्टार न आहे, इहो पाण सिंधियुनि पंहिंजे तरफ़ां एडिशन कई आहे। सो स्टार सां गॾु ए लॻंदो आहे। पेपरनि में अक्सर ईंदो आहे, ऐं जेको रूल पढ़ियल हूंदो आहे त वाविल जो उचार हुजे, अलिफ जो उचार हुजे, त तव्हां उन सां हणी छॾियो, जेको आहे एन हणी छॾियो। पर स्टार सां ईअं न थींदो आहे। छो? स्टार जेको आहे सो असां पंहिंजे तरफ़ां अलिफ जो वाधारो कयो आहे, हालांकि स्टार आहे, सीन सां शुरू थींदो आहे। ठीकु आहे। सो हिते असां छा हणंदासीं, ए स्टार हणंदासीं, ए स्टार। अच्छा, एन इवनिंग, इवनिंग कीअं लिखिबो आहे, हीअं लिखिबो आहे। सो असां हिन सां छा हणंदासीं, एन हणंदासीं, छो जो अलिफ सां शुरू थियो आहे। सिंपल फार्मूलो, अलिफ या अलमद आ सां स्टार्ट थिए त एन हणंदो, बाक़ी जंहिं बि लफ़्ज़ सां स्टार्ट थिए त उन सां छा हणंदो, ए हणंदो। होपफुली तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ख़ासि तौर ते हे कंफ्यूज़ कंदो आहे, इहो तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो त स्टार सां गॾु ए छो लॻंदो आहे। छाजे करे, जो बज़ाहिर असांखे ॾिसण में त ईअं लॻंदो आहे त स्टार लिखियलु आहे, अलिफ आहे, त असां एन हणूं, पर ईअं न आहे। छो जो लफ़्ज़ असली छा आहे, स्टार आहे, सीन सां स्टार्ट थिए थो पियो। अच्छा, इन जो ॿियो मिसाल, जीअं हे जेके लफ़्ज़ आहिनि, इन जो ॿियो मिसाल आहे स्कूल। हाणे तव्हांखां को चए यार स्कूल सां गॾु छा लॻंदो, तव्हां चवंदो सिंधी में हिनखे ॾिसी लिखी ॾिसूं त अलिफ सां स्टार्ट थिए थो, हाणे इन सां एन स्कूल लॻंदो, हालांकि इहो ग़लति आहे, ए स्कूल थींदो। हाणे हिते चवंदो त भाई इहो छाजे करे अलिफ सां स्टार्ट थिए थो, पोइ बि छो, अलिफ असां पंहिंजे तरफ़ां वाधारियो आहे, हे असल में आहे स्कूल, जंहिंखे तव्हां ॾिठो हूंदो न, ख़ासि तौर ते वाज़े करण जे लाइ पंजाबी वारनि खे चवंदा आहिनि स्कूल। ठीकु आहे, उहो सीन सां ई शुरू कंदा आहिनि। छो जो अलिफ जेको आहे पंहिंजे तरफ़ां वाधारो आहे, एक्चुअल वर्ड इज़ स्कूल, सीन सां स्टार्ट थिए थो। जेकॾहिं हिनखे तव्हां सिंधी में लिखंदो त असांखे हीअं लिखिणो पवंदो, स्कूल। पाण सिंधी में त हीअं खणी लिखंदा आहियूं, छो जो असांजो राइज थी वियो आहे, अंग्रेज़ी जो लफ़्ज़ हुयो असांजे सिंधी में अची वियो आहे। जीअं मोबाइल कोई सिंधी न त असांजे सिंधी में राइज थी वियो आहे, अहिड़े तरीक़े सां स्कूल असांजे सिंधी में राइज थी वियो आहे, असां हिनखे हीअं लिखंदा आहियूं। पर हिन जी जेका एक्चुअल प्रोनाउंसिएशन आहे उहा एस सां स्टार्ट थिए थी, इन करे ए स्कूल थींदो, छो जो हिन जो उचार जेको आहे सीन सां स्टार्ट थिए थो, अलिफ सां नथो थिए। ठीकु आहे। जेकॾहिं डायरेक्ट पेपरनि में तव्हां कंदो, डायरेक्ट चई बि सघो था, पर तव्हांखे इहा नॉलेज हुजणु खपे। सो होपफुली तव्हांजो ए ऐं एन कवर थी वियो हूंदो, त जिथे बि अलिफ या अलमद आ जो उचार हुजे असां एन हणंदासीं, जिथे ॿिया कंहिं बि लफ़्ज़ जो उचार हुजे उते असां ए हणंदासीं। असांजो ए ऐं एन यानी कि इंडेफिनिट आर्टिकल असांजो क्लियर थी वेंदो। हाणे पाण हलूं था पिया जेको असांजो मेन आर्टिकल आहे, यानी कि द, जेको पेपरनि में घणो पुछा कयो वेंदो आहे, ख़ासि तौर ते जेतिरियूं मथे ग्रेड जी पोस्टूं हूंदियूं आहिनि उन्हनि में लाज़मी पुछा कयो वेंदो आहे। हाणे पहिरियों जेके आसान शयूं आहिनि उन खां स्टार्टिंग कयूं था पिया, पोइ थोरियूं कॉम्प्लेक्स ऐं जेके ॾुखियूं शयूं हूंदियूं उन्हनि जे तरफ़ हलंदासीं। हाणे नंबर वाइज़ जेको आहे नोट कंदा वञूं। ठीकु आहे। सभिनि खां पहिरियों सुपरलेटिव डिग्री, सुपरलेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव। ठीकु आहे। सुपरलेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव सां द यूज़ थींदो आहे। हाणे सुपरलेटिव डिग्री तव्हां ऑलरेडी पढ़ी आया हूंदो, पार्ट्स ऑफ स्पीच में मां बि तव्हांखे पढ़ाया हुआ। त मिसाल था वठूं, रिच, ठीकु आहे, अमीर। हाणे जेकॾहिं ॿिनि जे मुक़ाबिलो हूंदो त असां रिचर यूज़ कंदासीं, ऐं सभिनि मौक़े हिकिड़े खे खणणो हूंदो त असां रिचेस्ट इस्तेमालु कंदासीं। हाणे हीअ असांजी आहे पॉज़िटिव डिग्री, हीअ असांजी कंपेरेटिव डिग्री आहे, ऐं हीअ असांजी सुपरलेटिव डिग्री आहे एडजेक्टिव जी। जेका हीअ थर्ड डिग्री आहे या सुपरलेटिव डिग्री आहे, इन सां असां छा इस्तेमालु कंदा आहियूं, द इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे। इन सां हमेशह छा इस्तेमालु कंदासीं, द। मिसाल था वठूं, शी इज़ द मोस्ट ब्यूटीफुल गर्ल आई हैव एवर सीन। ठीकु आहे। हाणे छो जो करे हिते द मोस्ट ब्यूटीफुल इस्तेमालु थियल आहे। हाणे ब्यूटीफुल जेको आहे उहो कंपेरेटिव पॉज़िटिव डिग्री आहे, ऐं हिन जी कंपेरेटिव डिग्री आहे मोर ब्यूटीफुल, ऐं सुपरलेटिव डिग्री छा अथसि, मोस्ट ब्यूटीफुल। हाणे छो जो करे सुपरलेटिव डिग्री आई त इन सां असां गॾु द इस्तेमालु लाज़मी कंदासीं। ठीकु आहे। सो इहो पहिरियों रूल सिंपल आहे, सभिनी खे सुपरलेटिव डिग्री पढ़ियल हूंदी, ईअं खोड़ सारियूं जॻहियूं आहिनि जिते तव्हां यूज़ कंदा वेंदो। सभिनि खां पहिरियों रूल अची वियो त सुपरलेटिव डिग्री सां असां द लाज़मी इस्तेमालु कंदासीं। रूल नंबर 2, न्यूज़पेपर दुनिया में जेके बि आहिनि, न्यूज़पेपर ऐं मैगज़ीन, ठीकु आहे, न्यूज़पेपर ऐं मैगज़ीन्स वग़ैरह जेके हूंदा आहिनि उन सां गॾु द इस्तेमालु थींदो आहे। जीअं मिसाल था वठूं, द डेली डॉन, द जंग, द डेली जंग, द न्यूयॉर्क टाइम्स। ठीकु आहे। सो जेके बि मैगज़ीन्स हूंदा या न्यूज़पेपर हूंदा उन्हनि सां गॾु द लाज़मी इस्तेमालु थींदो। पूरी दुनिया में जेके बि मैगज़ीन्स ऐं न्यूज़पेपर आहिनि उन्हनि सां गॾु द इस्तेमालु थींदो आहे। ॿ रूल पढ़ी आया, हिकु सुपरलेटिव डिग्री सां द लॻंदो, ऐं ॿियो न्यूज़ ऐं मैगज़ीन्स सां द लॻंदो आहे। रूल नंबर 3, अच्छा हाणे हिन में रूल नंबर 3 खे मां हिकिड़ी जॻह ते मर्ज कयां थो पियो, यानी कि रूल नंबर 3 हूअं इहो आहे त जेके वंडर्स ऑफ द वर्ल्ड आहिनि, यानी कि दुनिया जा जेके 7 अजूबा आहिनि उन्हनि सां गॾु द लॻंदो आहे। जीअं मिसाल द ताजमहल थींदो। ठीकु आहे। हाणे ताजमहल छो जो करे वंडर ऑफ द वर्ल्ड में अचे थो पियो, इन करे उन सां द लॻंदो आहे। हाणे चोथों नंबर रूल वरी इहो आहे
त जेकी बि यूनिक शयूं आहिनि सो इन करे मां हिननि खे मर्ज कंदुमि। जेके वंडर ऑफ द वर्ल्ड आहिनि उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूनिक थिंग्स आहिनि। सो सिंपल तव्हां इन खे हिकिड़ो ई रूल करे छॾियो त यूनिक थिंग्स सां